दो आमिना जे लाल जा दर्जा मकाम खत्म कोन थींदा। सुभान अल्लाह। या त अल्लाह ॿुधाया त मां हेतिरा दर्जा बुलंद कया को 100,000 लख कुछ त अल्लाह बयान कया फरमाए वरफा बादहुम दरजात कंहिंजा दर्जा अल्लाह बुलंद फरमाया। इशारो अल्लाह इहो ॾिनो जंहिंसां ॻणप कंदा आहियो अंग सां इहो ॻणण वारो अंग ख़त्म थी वेंदो। वरी साहब रसूलुल्लाह जा शान मुस्तफ़ा जा दर्जा रसूलुल्लाह जा मक़ाम ख़त्म। हुजूर जो ज़िक्र केतिरो बुलंद थियो या हद त अल्लाह कान ॿुधाई आहे। तंहिंजे करे कंहिंखे हद जी मुजादा या अथॉरिटी बि कान्हे, इख्तियार बि कोन्हे हुजूर जे शान हुजूर जे ज़िक्र जे हद बंदी केरु करे सघे। हुजूर जो हेतिरो ज़िक्र आहे हेतिरो ज़िक्र आहे हद अल्लाह बयान ई कान कई आहे। असां त एतिरो सम्झोसूं पढ़ियोसूं ॾिठोसूं ॿुधोसूं। हिक राति अहिड़ी बि आई महीनो रजब जो 27 जी रात हुई पूरी दुनिया हेठि रहिजी वई। मुंहिंजा साईं मकान हेठि रहिजी वियो। लामकान ते अल्लाह जो अर्श हिन काइनात जी बुलंद तरीन हक़ीक़त जेका आहे माना बुलंद खां बुलंद जेका शइ आहे उहो अल्लाह जो अर्श आहे। अर्श अल्लाह जो हेठि रहिजी वियो। असांजो नबी उन खां सुभान अल्लाह। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। घड़ी गंद बला सुभान अल्लाह जो। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है। कदमों के नीचे अर्शे औला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ नामे मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिसने हमारे दिलों को जिला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब तव्हां त हुजूर जा आशिक़ वेठा आहियो न सुभान अल्लाह वॼाता हो। जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया मजदी सुनते ही सुन्नी ने सुना तो सुन कर यूं कहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सभी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ नामे मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिसने हमारे दिलों को जिला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब तव्हां न चवंदो त वहा बि सुभान अल्लाह चवंदा जेको हुजूर जो आशिक़ हूंदो हुजूर सां मोहब्बत करण वारो हूंदो हुजूर जो शान ॿुधंदो त यकीनन उन जे अंदरि जज़्बो पैदा थींदो। मोहब्बत जा मुजादा जेके आसार निशान पूरा थींदा आहिनि मोहब्बत वारा जॾहिं गॾिजी वेही करे अलाह रसूल जो गानो कंदा त वरी मोहब्बत जो मज़ो उन्हनि खे वरी थो। इमाम आरिफ़ीन हज़रत सैयद मोहम्मद राशिद रोज़े रज़ी अल्लाह ताला
पाण फरमाए त जॾहिं माण्हू तालबन मां तलब जेका आहे अल्लाह जी तलब दुनिया जी तलब न अल्लाह जी तलब जा जज़्बात जॾहिं थधा थी वञनि उनखे कीअं उथारे पाण फरमाईंदा जीअं बाहि ॿरंदी आहे चुल्ह में पोइ काठ लॻंदी आहे विसामंदी काठ जूं जेके पुछड़ियूं बचंदियूं उन्हनि में वरी बांडो बांडो वञी बचंदो आहे ताकी सॼी चुल्ह मां बाहि पूरी थी वेंदी आहे पाण फरमाईंदा त जेकॾहिं वरी बाहि जो बचो ॿारणो हुजे त उहो काठुनि जे पुछड़ुनि में जेको हल्की फुल्की बाहि रही या टांडा रहिया उन्हनि सभिनी खे गॾे वरी जॾहिं हिकु जाइ ते रखंदो त वरी मचो बाहि जो ॿरी पवंदो पाण फरमाई अल्लाह जी तलब जॾहिं तालबन मां नथी थी वञे त वरी पाण में गॾिजी करे जॾहिं अल्लाह जा तालिब गॾिजी करे वेहंदा अल्लाह जूं ॻाल्हियूं कंदा रसूलुल्लाह जूं ॻाल्हियूं कंदा त वरी अल्लाह जे तलब वारो मचो उन जे अंदर में वरी पढ़ो ला इलाइक़े जी ॻाल्हि आहे फैज़गंज तव्हांजे पंहिंजे आस पास सही आहे माशाअल्लाह हिते को मीर असली शहर जो कोठा आहे मीर असली ज़मानो आहे पीर साईं तख्त वारे जो नारो प्यारो जवलाद ठाहे धरो नारे विलायत हज़रत पीर साईं तख्त वारे जो ज़मानो हो हिन तव्हांजे इलाइक़े फैज़गंज में ॻोठा शायदि हींअर बि हुजे मीर हसन शर जो नालो इसे तख्त वारा और ॻोठा खां हिकु ॿुढड़ी ॿोड़ी बीठी पंहिंजे रिथुनि सां ख़बर जो पियो से तख्त वारा भाउ चल त ॿोड़ी रस्ते में चले थी इसे तख्त वारे चइया हज़रत पीर साईं तख्त वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अर्ज़ करे थी क़िबला मोहियल खे मोढ़ियल खे मुंझियल खे तग लायो वञे माना आया आहियो मां मुंझियल आहियां मूंखे रस्ते सां लाहियो वञो रस्ते पीर साईं तख्त वारा घोड़े ते सवारा चादर सदन कुलन मुबारकन ते हुई पंहिंजे चादर मुबारक खे लाथो लाहे करे हेठ ज़मीन ते विछायो ज़मीन ते विछाइण खां बाद में उन पूड़ीअ खे फरमायो अमा हिन ते वेह उन खां बाद में उनखे तलकीन फरमायो क़ादरी सिलसिले जे ज़िक्र मुबारक जी जेको तव्हां सां वटि हलंदो आहे मग़रिब जे नमाज़ खां बाद में सुबुह जे नमाज़ खां पहिरियां जेका दरगाह मुबारक जी मुर्शिदन जी तलकीन आहे 11 भेरा कुल अल्लाह पढ़ो सैयदना गौसे आदम जे दरबार में पेश कयो उन खां बाद में 4 तस्बीह ज़िक्र जो कयो इसे तख्त वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ॿुढड़ीअ खे पूरीअ खे ज़िक्र जी तलकीन कई आहे उन खां बाद में फरमायो ॿुढड़ी ज़िक्र बि कंदी रहिजां मां तोखे ॾिनो आहे नमाज़ अल्लाह जो फर्ज़ अथई 5 वक़्त नमाज़ बि पढ़ंदी रहिजां पढ़ो था न 5 वक़्त
ये सिद्ध में यो रिवाज हलंदो आ बारा पीछे तक सवार वा चादर वारक पोरी दे रखी पाण ते रवाना थी वया कुडड़ी सिलसिले में दाखिल थी हाणे से नमाज जी पाबंद का जिक्र चारी गए पर आंगुर अशद सदाई आंगुर सदाई मते अल्लाह दे हिक हो जल्दी शायरी के करे शहादत वारी आंगुर जे बिया आंगुर सदाई बुढ़िया जी मथे हुंदी हुई नमाज जो जिथे बि वक्त थी वने नमाज भी पढ़े जे जिक्र जो वक्त थी वने घर न पहुंची सके जिथे हुजे जिक्र करे जिक्र अड़ो त जज्बे सा कंदी हुई जरे जब बची वने फकीरानी में अल्लाह जो जिक्र कंदी हुई ओए रुठो फकीरानी जो बकियो रुठो चौधारी फकीरानी जे पीर दियो हुयो फकीरानी जिक्र में हूंदी हुई रिठो मो फकीरानी दे करे अल्लाह जो जिक्र ॿुधंदियो हुयो सुभान अल्लाह उन पोड़ीअ जेतिरो त जिक्र कयो उन बुढ़ड़ीअ जेतिरो त थियो औरत थी करे जिक्र करे त जानवरनि खे बि हारे छॾे रिढूं बि वञनि रिढुनि जो ॿिए पासे ॾे न जेसीं ताईं जिक्र हले जो पोड़ी वीचारीअ जे फकीराणीअ जे मुंहुं तो रिढूं ओॾे मुंहुं करे बीहंदियो हुयो पर जॾहिं 100 वरिया फकीराणीअ जा पूरा थिया जॾहिं हुन विसाल कयो हुनखे कब्रिस्तान में दफ़न कयो वियो केतिरे अरसे ताईं हुन फकीराणीअ जे मज़ार मां असुर वारे वो सुबह जो नमाज वारो असर वारो जेको टाइम हो जिक्र जो उन जे मदार मां आवाज ईंदो ला इल्लल्लाह ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत जे नुज़ूल खां बाद में वरफ़अना लक ज़िक्रक महबूब तुझे करे असां तुझे ज़िक्र खे बुलंद कयो आ क़ाज़ी अय्याज़ रहमतुल्लाह अलैहि अशिफा जे अंदर लिखे थो हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु जी रिवायत जिब्रील अमीन लही आयो हुज़ूर खे अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ॿुधाइण जे लाइ आयो आया अल्लाह मुखे मोकिलियो आ फरमायो थई वञ मुंहिंजे हबीब खे ही पैगाम वञी ॿुधाए अच या रसूल अल्लाह मां इहो ॿुधाइण आयो आ त तव्हांजे ज़िक्र खे अल्लाह कीअं बुलंद कयो बुलंदा कीअं बुलंदा अल्लाह ताला फरमाए थो महबूब इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत माई ऐ मुंहिंजा हबीब जॾहिं जिथे मां रब जो ज़िक्र थींदो त तुंहिंजो बि ज़िक्र मूं सां गॾु हलंदो जॾहिं बि मुंहिंजो ज़िक्र थींदो केरु बि मुंहिंजो ज़िक्र कंदो त तुंहिंजो बि गॾु हुन सां ज़िक्र हलंदो महबूब इन तरीक़े सां मां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे अल्लाह जो ज़िक्र केरु केरु कंदो आहे केरु केरु अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे अल्लाह जे क़ुरान खे पढ़ो ज़माने माज़ी जी ॻाल्हि ज़माने हाल जी ॻाल्हि ज़माने मुस्तक़बिल जी ॻाल्हि ऐं पूरी ख़ल्क़ जी ॻाल्हि क़ुरान जी पहिरीं आयत पढ़ां थो अल्लाह ताला फरमायो सब्बिह लिल्लाह मा फिस समावाति व मा फिल अर्द सब्बा माज़ी जो सीगो आहे अल्लाह ताला फरमायो सब साहबाना तस्बीह बयान कई कोई ज़माने में गुज़िरियल ज़माने में कई जी अल्लाह जी कई तस्बीह बयान कई सब्बिह लिल्लाह मा फिस समावाति
वल अर्द आसमान ऐं ज़मीन जे अंदर जेके बि शयूं आहिनि उहे सभई शयूं अल्लाह जी तस्बीह बयान कनि थियूं, अल्लाह जो ज़िक्र पढ़नि थियूं। ॿी जाइ ते अल्लाह ताला फरमायो युसब्बिहु लहू युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द। युसब्बिहु फिल मुज़ारि जो सीगो आहे, उन में ॿ ज़माना हूंदा आहिनि, हाल पे मुस्तक़बिल पे, यानी हाणे बि तस्बीह बयान कनि थियूं, अॻिते बि तस्बीह बयान कंदियूं अल्लाह जी। कहिड़ियूं शयूं मा फिस समावाति व मा फिल अर्द, जेके शयूं आसमाननि में आहिनि ऐं जेके शयूं ज़मीन में आहिनि, सभई शयूं अल्लाह जी हाणे बि तस्बीह बयान कंदियूं, अॻिते बि बयान कंदियूं रहंदियूं। टी जाइ ते फरमाई वई शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। ज़मीन आसमान जहिड़ी शइ कान्हे जेका अल्लाह जे हम्द सां ख़ुदा जी तस्बीह खे बयान न करे, माना हर शइ बयान कंदी आहे।